घोटकी जे ॻोठ बालाज खान कोसो में पावर प्लांट वारनि जी नाजाइज़ी ॾहनि एकड़नि ते बीठल वणनि जी फसल मथां वण वढी किराए लखनि रुपयनि जो नुक़सान करे छॾियो। मुतासिरीन दोस्त मोहम्मद कोसो अब्दुल हमीद कोसो मीडिया अॻियां ताईं चयो त पावर प्लांट वारनि वॾी ज़्यादती कई आहे। हिन सेक्शन घोटकी जे SHO खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द पावर प्लांट वारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे नुक़सान भराए ॾिनो वञे, ॿी सूरत में पावर प्लांट अॻियां धरणो ॾेई घेराव कंदासीं। बचा कयो आहे, बेदर्दी से नुक़सान कयूं, बेदर्दी से वण कपियूं, एडो सारो असांजो नुक़सान थियो आहे। असां इतला ॾियूं था असां सां इंसाफ़ थिए। ये तव्हां ॾिसी सघो था हिकु जेको आहे इंतिहाई बेदर्दी सां कटियो वियो आहे ऐं फसलनि खे बिल्कुलु नुक़सानु पुॻो आहे। हिते फसल सॼा ख़राबु थी विया आहिनि। कपाह जो फसल हुयो ऐं हिते तार बि बिल्कुलु मथे आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं न कोई इतला कयो वियो ऐं बग़ैर इतला जे कटे करे सटे या न पुछणु न कुझु। हे तव्हां ॾिसी सघो था, हे तक़रीबन 5-6 वण आहिनि जेके वॾा वॾा, उहो सॼा कपे सटियो। हे ॾिसो, हिकु हे पियो आहे, हो पियो आहे।